सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते शाहपुर जाकर में सिंध तरक्की पसंद पार्टी पीपीपी शहीद भुट्टो, सिंध यूनाइटेड पार्टी, अवामी तहरीक, सिंध दिहाड़ी तहरीक, सिविल सोसाइटी पारां नवाब वली मोहम्मद वाक़े खिलाफ बस स्टाफ का प्रेस क्लब ते एहतजाजी रैली कढे सख्त नारेबाज़ी कई वई। कातिलनि जी गिरफ़्तारी ते एहतजाज जारी रखण जो ऐलान। नवाब वली मोहम्मद में भंड बिरादरी जे 5 माण्हुनि जे नाहक खून ऐं कातिलनि जी गिरफ़्तार न थियण खिलाफ सिंध एक्शन कमेटी, सिविल सोसाइटी, अवामी तहरीक जे अब्दुल सत्तार, रिंद राणो कुंडाणी, पीपीपी शहीद भुट्टो, कामरेड लखा ॾिनो डायरी, एसटीपी माशूक संजराणी, मुमताज मक्सी, एसयूपी जे सुल्तान पठान, सिंध हारी तहरीक जे अली नवाज़ डायरी, समाजी कारकुन मीर खादिम उमराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में बस स्टाफ खां प्रेस क्लब ते एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली के खिताब कंदे अॻवाणनि जो चवण हो त भंड बिरादरी जे माण्हुनि ते हुकूमती पार्टी पारां गोलियूं वसाए उन्हनि खे शहीद कयो वियो आहे। मसलसल 3 ॾींहं खां नेशनल हाईवे ते लाश रखी धरणो लॻल आहे, मगर बाअसर धुर पीपीपी जे अहम उहिदनि ते हुअण करे पुलिस केस दाख़िल करण खां क़ासिर आहे। ज़रदारी लीग जे माण्हुनि वटि कानून गिरवी थियल आहे। एतिरो वक़्तु गुज़रण बावजूद धरणे ते वेठल वारसनि वटि हुकूमती धुर छा पर ज़िले जो डीसी या एसएसपी अचण लाइ तयार न आहे। एतिरी अंधेर नगरी आहे जो कातिलनि खे गिरफ़्तार करण बजाए पुलिस भंड बिरादरी जा माण्हू अगवा करे खणी वई आहे। हींअर पूरी सिंध सरापा एहतजाज आहे, पर सिंध हुकूमत अघोर निंड में सुतल आहे। सरेआम पुलिस जी सरपरस्ती में बेगुनाह माण्हुनि मथां गोलियूं वसाए उन्हनि खे शहीद कयो वियो। अगर भंड बिरादरी सां इंसाफ़ न थियो त पूरी सिंध जा रोड रस्ता बंदि करे रोडनि ते मरण घड़ी ताईं बुख हड़तालूं कंदासीं। हिननि वधीक चयो त कराची में एमक्यूएम जे गुंडनि ते लाठीचार्ज थिए थो, सिंध जो वज़ीर आला उन्हनि खां माफ़ी वठी अयादत करे तॾे ते वञे थो, पर हिते सिंधियुनि जे बेगुनाह क़त्ल ते ख़ामोश आहे। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां मुतालबो कयो त भंड बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में पूरी सिंध में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।